अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। ख़ाका, यादगिरियूं, क़िस्त 29, नसीम अहमद खरल। शकिल शबीह कद बुत ऐं बीहक में जहिड़ो मल्ह, असुल शेर मीरबर जो जुट थो लॻे। रुगो ड्रिगन शहपरनि जी कसर आहे। आदतुनि, इतवारनि ऐं तौर तरीक़नि में सिंध जो वॾेरो। केरु ॾिसंदुसि त ॿियो सभु कुझु सम्झंदुसि, पर अदीब या कहाणीकार ॾे कंहिंजो बि गुमान न वेंदो। शिकिल शबीह ऐं कद बुत जे करे हूंदा ॿार हिन खां डिॼी भॼी वञनि, पर जेको ॿारु हिकु दफ़ो वेझो आयुसि त प्यार सां अहिड़ो हेराए विझंदुसि जो वतंदो चाचा नसीम कंदो। खाइण जो बि मुड़ुसु माण्हू त खाराइण जो बि मुड़ुसु माण्हू। कहिड़ी बि दावत हूंदी त ढूंगो अॻु में सेरे पंहिंजी प्लेट में ख़ाली कंदो, ऐं जे दावत कंदो त अहिड़ी जो खाइण वारा ॾींहंनि ताईं पिया संदसि लज़ीज़ ऐं नफ़ीस खाधे खे यादि कंदा ऐं चस्का वठंदा। पर कंदो दावत छठी छमाईअ। नसीम ऐं नफ़ासत, उहो खोड़ो लॻणु त न खपे। मां पाण हैरान थियुसि जॾहिं ॾिठुमि त थुल्हे कद बुत वारो नसीम हर मामले में एॾो नफ़ासत पसंदि आहे जो अजब वठियो वञे। संदसि हिकु हिकु शइ चूंड हूंदी, छा फर्नीचर, छा कपिड़ा, छा क्राकरी। चांहि पीअंदो त कंहिं सुहिणे ऐं नफ़ीस कोप में, न त चांहि न वणंदसि। जी किताब वठंदो त अहिड़ी रीति रखंदो ॼण पढ़ियो ई कोन अथसि। मजाल आहे जो किताब ते दाग़ थिए या किथां को किताब चिॿो थिए। मां पाण खे बि उन मामले में घणो सम्झंदो आहियां, पर ही यार मूंखां बि टपी वियो। शायदि उन करे जो ज़मींदारीअ में वांदिकाई घणी अथसि। कहाणियूं लिखंदो आहे, उहो गुमान न पर पक भांइजो। पहिरियां ई मां बि नसीम खे छोकिरी सम्झंदो हुउसि, पर ईअं न सम्झो त को संदसि कहाणियूं पढ़ी ॿियनि अदीबनि वांगुरु साणसि रुमानवी लिख पढ़ शुरू कयमि। भाईंदो हुउसि त छोकिरी आहे भले लिखे, भले छोकिरियुनि में उहो चाह पैदा थिए। जॾहिं रूह रिहाण में हिन जो अदबी टोकूं पढ़ियुमि, हर अदीब ते तंज़ न पर अजाई तंज़ हुई। वेतर जो पढ़ियुमि त तोखे कहिड़ी अदीबा वणे, ऐं मूं ॾंदड़ा कढी चयो फलाणी, त बाहि वठी वियमि। अहिड़ो हलकिड़ो लेखक, वधीक कावड़ हमीद ते आई जंहिं उहो मज़मून छपियो हो। उनखां अॻु में मुंहिंजे दिलबर दोस्त रब्बानीअ साण अदबी ॾे वठि थी हुयसि। अदबी ॾे वठि चङी ॻाल्हि आहे, पर हिन बि ॻाल्हि खे कुझु कसाईअ सां कयो त रब्बानीअ बि उन खे दिलऊं वरितो। ॿई हिक ॿिए जे ख़िलाफ़ थी विया। उहा चङी ॻाल्हि न हुई। अञा ताईं ॿई कुझु पासीरा आहिनि। साल गुज़रिया पर ॻाल्हि आई वई नथी। ओचितो सचल जे मेले ते 1964 ईस्वीअ में हादी बख़्श लाड़क हिन सां मिलायो। ॾिठुमि त 6 फुट जांठो जवान। सोचियमि मार, हिन खे छोकिरी पई सम्झमि। चयईं ॾाढी कम में आहियूं, वरी मिलूं था। पोइ जो गुम थियो त वरी नज़र न आयो। लाड़क मुर्की चयो, कमुकार को बि कोन कंदो आहे, हीउ रुगो रोब रखंदो आहे। थियो बि ईअं। अदबी कॉन्फ्रेंस जो सॼो कमु लाड़क ऐं ॿियनि दोस्तनि पे कयो, ऐं नसीम कॉन्फ्रेंस शुरू थियण वक़्तु ठही ठुकी ईअं अची वेठो ॼण त समूरो कमुकार पाण कयो जांइ। कराचीअ में पीर हसामुद्दीन राशिदीअ वटि वेठो हुउसि। अदबी ॻाल्हि ॿोल्हि कंदे पीर हसामुद्दीन साहिबु नसीम जी कंहिं कहाणीअ जी तारीफ़ कई। भाइम पीर साहिबु तारीख़ नवीस, शायदि कहाणीअ जी पूरी ख़बर न अथसि। पर जॾहिं ख़ैरपुर में अदबी संगत जूं कचहरियूं मतियूं ऐं उते नसीम पंहिंजी कहाणी काफ़र पढ़ी त ठकाव निकिरी वियुमि। पीर साहिब जी अफ़साना शनासी ऐं नसीम जी अफ़साना नवीसी हिकु वक़्तु ॿिन्हिनि जो क़ाइल थी वियुसि। उनखां पोइ नसीम कहाणियूं आणींदो वियो। हूअं महीननि जा महीना गुम। दग पंध ते मिलियो त ख़ुशि ख़ैराफ़ियत कबी, चइबो ॾाढे कम में आहियूं। पर जे ओचितो फ़ोन जी घंटी वॻी ऐं हिन पासे नसीम ॻाल्हायो त पक सम्झंदुसि त कहाणी लिखी अथाईं। हर दफ़े ईअं थियो आहे। पोइ हू कहाणीअ सूधो जीप काहे ईंदो सिधो मूं वटि। चांहि बि पीअंदो, पर सुठी चांहि ऐं नफ़ीस कोप में।
हिकु वक़्तु ॿ कोप ऐं कहाणी बि ॿुधाईंदो। हिक ॿिए पुठियां चङीअ वक़्त जे विथीअ सां कई कहाणियूं लिखियाई। संदसि अबाणो ॻोठु कचे में आहे, जिते नई तहज़ीब याफ़्ता सोसाइटीअ जो पाछो ई कोन्हे, जिते जी ॿोली निज, माण्हू निज, खीर मखण निज, उते हिन ॿोलीअ ऐं किरदारनि जो वॾो भंडार हथु कयो आहे। वॾा सूबेदार, ओड, चोर, उहे संदसि कहाणियुनि जा किरदार आहिनि। उन्हनि किरदारनि जे वाता ॿोली ऐं मकालमा अहिड़ा त हक़ीक़ी ऐं जिनसी थो चवराए, जो अॼु ताईं सवाइ जमाल अबड़े, रब्बानी या अब्दुल कादिर जूनेजे जे कंहिं बि अहिड़ी फ़नकारीअ सां न पेश कया आहिनि। ताज़े मजमूए में पहिरीं मुराद हिन जी चोट जी कहाणी आहे। चोराणा इस्तलाह, चोराणियूं रिवायतूं, रीतूं, रस्मूं ऐं संदसि पंहिंजा इथिक्स, उहा ख़बर सिंध जे आम माण्हूअ खे ख़ैर का हूंदी त उहे मुहांडरा पंहिंजे लेखे पंहिंजा क़दर वैल्यूज़ था रखनि ऐं उन्हनि खां फिरी वञणु हिननि में नामुनासिबु आहे ऐं बदख़लाक़ी थी लेखी वञे। के कहाणियूं जदीद सोसाइटीअ जी पूरे मसनूई माहौल ते पिणु लिखियूं अथाई। उन्हनि में वॾनि माण्हुनि जी मसनूई हयाती ऐं संदन इख़लाक़ी पस्तीअ जो सुहिणो नक्शो चिटियो अथाई। नसीम हिक पासे ॿाराड़ीअ जे समाज जी उणाइण ते वञो पहुचे त ॿिए पासे वरी कामोरा शाही ब्यूरोक्रेसीअ जे अंदर में लियो पाए, ॿई समाज हिक ॿिए खां परे, पर तॾहिं बि ॿिन्हिनि जी ठहकंदड़ तस्वीर चिटण में ही कमाल कयो छॾे। शायदि वॾेरे क्लास जो ही पहिरियों लेखक आहे जेको पंहिंजे क्लास जे ख़ामियुनि ऐं कमज़ोरियुनि खां शऊरी तौर ऐं पूरी रीति वाक़िफ़ु आहे ऐं उनखे पंहिंजे कहाणियुनि में खुली तरह पेश कयो अथाई।